अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विथ नसीर गोपांग में अवांखे चऊं था भली कार ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं सिंध जे ॿिनि अहम मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं पहिरियों मामिलो इहो आहे सिंधी ॿोली जी बका वारो जेको मामिलो आहे। नाज़रीन, सिंधी ॿोली ॻाल्हाई त वञे थी, पर डिघे अरसे खां असांखे नज़र अचे पियो जेके तालीमी इदारा आहिनि, ख़ासि तौर ते जेके ख़ानगी निजी तालीमी इदारा आहिनि, उन्हनि में सिंधी ॿोली पढ़ाई नथी वञे। ऐं दुनिया जी तारीख़ गवाह आहे त उहे ॿोलियूं जेके सिर्फ़ु ॻाल्हाइजनि थियूं, पर उहे अमी लिखी नथा सघो, पढ़ी नथा सघो, उहे आहिस्ते आहिस्ते जेके आहिनि उहे ख़तमु थी थियूं वञनि। ऐं खोड़ मिसाल आहिनि, संस्कृत जो वॾो मिसाल आहे, दुनिया जूं ॿियूं अहिड़ियूं ॿोलियूं आहिनि जेके आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वियूं आहिनि। ऐं यूनेस्को तरफ़ां जेका लिस्ट जारी कई वई आहे, उनमें बि इहो ॿुधायो वियो आहे त जेके ॿोलियूं आहिनि उहे कीअं ख़तमु थियनि पियूं थियूं। सो असां वटि, जीअं मूं अव्हांखे ॿुधायो, त ॿार जेके आहिनि उहे ॻाल्हाइनि त था सिंधी, पर उहे लिखी ऐं पढ़ी नथा सघनि, छाकाणि त उन्हनि खे शुरूआति खां पढ़ायो ई नथो वञे। उन मामले खे नज़र में रखंदे सिंधी ॿोली जो जेको बाख़्तियार इदारो आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां, उन तरफ़ां हिकिड़ी जागृता मुहिम जी शुरूआति कई वई आहे। उन मुहिम जा मक़सद छा आहिनि ऐं उन में इदारनि जो जेको आहे किरदारु केतिरो आहे, सिंध गवर्नमेंट जो छा किरदारु आहे, मीडिया हाउसिस जेके आहिनि, मीडिया जा इदारा, प्रिंट या इलेक्ट्रॉनिक मीडिया, उन्हनि जो केतिरो किरदारु आहे, ऐं समाज जो हर हिकु जेको फ़र्दु आहे उनजो पंहिंजी ॿोली जे बचाव में केतिरो किरदारु आहे। प्रोग्राम जे पहिरें हिसे में असीं उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं उनखां पोइ असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंधी अदबी बोर्ड, जेको बि सिंध जो हिकिड़ो इंतिहाई अहम इदारो आहे, उनजो जेको लोगो आहे, क़दीम लोगो, मोहन जे दड़े मां मिलियल जेका मोहर आहे, उन ते जेको ढगे जो निशान आहे, उहो लोगो तब्दील कयो वियो आहे। ऐं उनखां पोइ सोशल मीडिया ते अव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हिकिड़ी डिघी मुहिम पिए हले सेप्टेंबर जे महीने खां वठी, त सिंधी अदबी बोर्ड जो क़दीम लोगो जेको आहे, मोहन जे दड़े मां मिलियल मोहर वारो जेको ढगे वारो लोगो आहे, उनखे बहाल कयो वञे। पर अञा ताईं उनजो को बि खड़तेल असांखे नज़र न पियो अचे। हीउ लोगो छो तब्दील कयो वियो आहे ऐं उनजे हवाले सां जेका हिकिड़ी वज़ाहत साम्हूं आई आहे अदबी बोर्ड जी इंतिज़ामिया तरफ़ां, उहा वज़ाहत जेका आहे कंहिं बि रीति क़ाबिल क़बूल न आहे। उन वज़ाहत में इहो ॼाणायो वियो आहे, जीअं त सिंधी अदबी बोर्ड मज़हबी किताब शाया करे थो, उनजे करे ढगे वारी जेका मोहर आहे या लोगो आहे, उहो असां हटायो आहे ऐं उहो मज़हबी किताबनि ते नथा ॾेई सघूं। पर जेकॾहिं असीं सिंधी अदबी बोर्ड जी 81 साला तारीख़ ॾिसूं था, जंहिंमें मखदूम तालिबुल मौला खां वठी जेके मुख़्तलिफ़ चेयरमैन रहिया आहिनि, उन्हनि जे दौर में मुख़्तलिफ़ जेके मज़हबी किताब शाया थिया आहिनि, उनमें इहा मोहर जेका आहे ढगे वारी, उहा मौजूदु आहे। ऐं हिते इहा बि वज़ाहत ज़रूरी आहे सिंधी अदीबनि जे तरफ़ां जेका अचे पई, जेका हीअ समूरी मुहिम हलाइनि पिया, सो मोहर जेका बि हूंदी आहे उनजो तालुक़ु तहज़ीब सां हूंदो आहे, उनजो तालुक़ु कॾहिं बि मज़हब सां न आहे हूंदो। ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे हवाला बि साम्हूं अचनि पिया, मुख़्तलिफ़ दलील ॾिना पिया आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं पब्लिकेशन्स आहिनि या कहिड़ा अहिड़ा इदारा आहिनि जिन ते मुख़्तलिफ़ जानवरनि जो जेके तस्वीरूं आहिनि। ख़ासि तौर ते हाणे जेको पाकिस्तान खे 75 साल पूरा थियण खां पोइ स्टेट बैंक तरफ़ां जेको हिकिड़ो नोट 75 रुपयनि जो जारी कयो वियो आहे, उनजे पुठिएं पासे ते मारखोर जो जेको निशान ॾिनो वियो आहे हिकिड़े जानवर जो, उनखे बि दलील तौरु पेश कयो पियो वञे त हिकिड़े नोट ते, जेकॾहिं करंसी ते 75 रुपयनि वारे नोट ते जानवर जी तस्वीर अची सघे थी, त सिंधी अदबी बोर्ड जो जेको हीउ क़दीम लोगो आहे उनखे नेठि छो हटायो वियो आहे, जेको तक़रीबन 1958 खां वठी या उनखां बि पहिरियां खां वठी लागू हो, उनखे छो हटायो वियो आहे, उनजा मक़सद छा आहिनि, उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु जे हिन प्रोग्राम में। पर जीअं पहिरियां मूंखे ॿुधायोसीं त जागृता मुहिम जेका ॿोली जे हवाले सां हले पई, स्टार्ट उनखां कयूं था। ऐं हींअर सिंधी ॿोली जो जेको बाख़्तियार इदारो आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, उनजो चेयरमैन डॉक्टर एहसाक समेंजो साहब जेके आहिनि, उहे असां सां हैदराबाद मां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। डॉक्टर साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त सिंधी ॿोली जागृता मुहिम जेका हीअ अव्हां शुरू कई आहे, पहिरें त अव्हांखे हुनजो वाधायूं हुजनि, अव्हांजी पूरी टीम खे ज़बरदस्त मुहिम आहे। ऐं उनजा जेके मोल मत आहिनि, थोरी घणी असांखे त ख़बर आहे, पर असां चाहींदासीं त जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि सां बि अव्हां शेयर कयो त हीअ जेका मुहिम अव्हां शुरू कई आहे उनजा मक़सद छा आहिनि, ऐं उन सां मुज़ाकरा थींदा, बहस मुबाहिसा थींदा, के सेमिनार थींदा, कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम अव्हांजे तरफ़ां रिथिया विया आहिनि सिंधी ॿोली जे बचाव जे हवाले सां जेका हीअ मुहिम आहे। वॾी महिरबानी नसीर। ऐं मां सम्झां थो त तव्हां जे इदारे या ख़ुदि जेका रखी टीवी आहे उनजो वॾो रोल आहे सिंधी ॿोलीअ जे खे वधाइण विचाइण में, उनजे वापे खे आम करण में, उनजो मयार बहितर करण में, ऐं थुल्हे खे समूरी सिंधी मीडिया जेका आहे उहा मां सम्झां थो सिंधी ॿोली जे तरक़ी ऐं बचाव में हिकिड़े मोर्चे वारो किरदारु अदा कंदी रही आहे। इन करे तव्हांजी महिरबानी जो तव्हां जागृता मुहिम जे हवाले सां अॼु मूंखे पंहिंजो ॿुधंदड़नि सां मुखातिब थियण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। दरअसल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो जेको बुनियादी मक़सदु आहे उहो सिंधी ॿोलीअ जो वाइपो, उनजी सिख्या ऐं उनजी तरक़ी आहे। सही। सिख्या ऐं तरक़ी जे हवाले सां उहो मुख़्तलिफ़ नौयतुनि जा कम कंदी रही आहे। ऐं इन सिलसिले में सिंधी ॿोली जा क्लास पियल आहिनि, सालनि जो साल
ऐं गॾोगॾु इन वक़्त ताईं उनजे तरक़ी जे हवाले खां उन लुग़तूं छपायूं आहिनि, लिसानियात ते सेमिनार कराया आहिनि, कॉन्फ्रेंसूं करायूं आहिनि, बेशुमार अदब ऐं ॿोली ऐं लिसानियात जे मौज़ूअनि ते किताब छपाया आहिनि, एनसाइक्लोपीडिया छपाया आहिनि। तंहिं करे उहो जेको इल्मी कमु आहे उहो थींदो रहे थो। पर मां सम्झां थो हिन दौर में जेको सभ खां वॾो चैलेंज आहे, जेका ललकार आहे, उहा वाहिपे जे हवाले सां आहे। छाकाणि त ॿोली न किताबनि में बचंदी आहे ऐं न ॿोली कोई लुग़तुनि में बचंदी आहे, न ई ॿोली कोई लाइब्रेरियुनि में बचंदी आहे। ॿोली समाज में बचंदी आहे, माण्हुनि में बचंदी आहे, वाहिपे में बचंदी आहे, बाज़ार में बचंदी आहे। जेकॾहिं तुले लेखे असां ॾिसूं त 3 वॾा हिकिड़ा मर्कज़ आहिनि या जायूं आहिनि या नर्सरियूं आहिनि जिते ॿोली पैदा थिए थी, वधे विझे थी। हिकिड़ो आहे घर या कुटुंब, ॿी आहे बाज़ार, ऐं टियों आहे स्कूल जिते ॿार खे तदरीस या तालीम ॾिनी वञे थी। जेकॾहिं असां 3 जायुनि जो इंतिहाई संजीदगी ऐं ज़िमेदारीअ सां जाइज़ो वठूं त असांखे लॻंदो त इहे 3 जायुनि ते ॾींहों ॾींहुं ॿोली सोढ़ी थी रही आहे, सुसी रही आहे, घुटिजी रही आहे। उनजा रस्ता ऐं घटघेड़ बंदि थी रहिया आहिनि ऐं उन में ज़ाहिर के मामला पॉलिसी समावेश आहिनि जेके ज़ाहिर सरकारी ऐं सियासी आहिनि, पर के मामला रवैनि जा आहिनि। थुल्हे लेखे सिंध जे अंदरि सिंधी ॿोली सरकारी तौर ते काफ़ी प्रोटेक्टेड आहे, काफ़ी महफ़ूज़ आहे। जेको 1972 वारो बिल आहे सिंधी ॿोली जे वास्ते ऐं सिख्या ऐं तरक़ीअ वारो, उन में वाज़े तौर ते लिखियलु आहे त सिंधी दफ़्तरी ज़ुबान बि हूंदी, सरकारी ज़ुबान बि हूंदी ऐं गॾोगॾु उनजी तरक़ी जे लाइ सरकार खे इदारा क़ाइमु करणा आहिनि। उहा सिंधी स्कूलनि में लाज़मी तौर ते पढ़ाई वेंदी। हाणे इहे पंहिंजो बिल त मौजूदु आहे, कानून त मौजूदु आहे। ख़ुदि जॾहिं पंहिंजो को स्कूल रजिस्टर्ड थिए थो ख़ानगी, त उहो लिखत में ॾिए थो, उनजे प्रोफार्मा में लिखियलु हूंदो आहे त उनखे सिंधी ॿोली पढ़ाइणी आहे। पर तव्हां जेकॾहिं जाइज़ो वठो त तुले लेखे सभ खां वॾी जेका बेदख़ली आहे उहा ख़ानगी स्कूलनि जे अंदरि असांखे सिंधी ॿोली जी मिले थी। हाणे ॿार जेको आहे उहो हिकिड़ो वाहिद ज़रियो आहे, हिकिड़ो वाहिद मुसाफ़िर आहे जेको तव्हांजी ॿोली खणी तव्हांजी ईंदड़ नसुलनि तरफ़ वेंदो आहे, तव्हांजे मुस्तक़बिल तरफ़ वेंदो आहे। जेकॾहिं उनखे जड़ खां ई कटे छॾिजे, उनखे ॿार ताईं मुंतकिल थियणी न ॾिजे, त ज़ाहिर उहा कीअं खणी वेंदो अॻिते। त असां सम्झूं था त हिन ज़माने में इहा ई सूरत घर जे अंदरि आहे। घर में जा चैनल हलनि था, घर में स्कूलनि जे नियापे ते माइट जेके आहिनि, वालदेन, माउ, भाइर, भेणूं, पीउ पंहिंजे ॿार सां धारी ॿोली ॻाल्हाइणु शुरू थी थो वञे। घर जे अंदरि 24 कलाक जंहिं क़िस्म जो कल्चर ऐं सकाफ़ती माहौल आहे उहो अहिड़ो आहे जंहिंमें सिंधी ॿोली ॾींहों ॾींहुं उपरी थी रही आहे। ऐं बाज़ार जी त सूरत तव्हांखे ख़बर आहे त 90% जेको आहे उहे जेके साइन बोर्ड आहिनि, रस्तनि ते नाला आहिनि, दुकाननि ऐं कारोबारी मर्कज़नि ते जेके बोर्ड लॻाए पिया आहिनि, उहे सभु जा सभु धारनि ॿोलियुनि में आहिनि। हाणे इहो माहौल गॾिजी सॼी थुल्हे लेखे सिंधी ॿोलीअ जे वाहिपे ऐं उनजी जेका आहे जेको इस्तेमालु आहे उनखे घटाए रहियो आहे। ज़ाहिर जेकॾहिं बाज़ार मां, घर मां, स्कूल मां ॿोली कढी छॾींदो त पोइ उहा किथे तरक़ी कंदी, उहा किथे वधंदी विझंदी, उहा कहिड़ी जाइ आहे जिते उहा महफ़ूज़ थी मुस्तक़बिल ताईं पहुचंदी। तंहिं करे असां सम्झूं था त हिन दौर में सभ खां वॾो सिंधी ॿोली सां इहो जेको मसइलो आहे या जेको ख़तरो आहे उहो इहो आहे त उहो उनजो वाहिपो घटिजी रहियो आहे। ऐं तव्हां 100 किताब छपायो, 100 कॉन्फ्रेंसूं करायो, पर जेकॾहिं उनजो वाहिपो ख़तमु थी वियो त ॿोली मरी वेंदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेके अज़ीम तरीन दुनिया जूं ॿोलियूं शुमार थींदियूं, जीअं मिसाल लातीनी आहे। हाणे तव्हां लातीनी खे ॾिसंदो त उन हज़ारे साल उन रूल कयो आहे। अॼु अंग्रेज़ी में 60% जेके लफ़्ज़ आहिनि उहे लातीनी जा इस्तेमालु थियनि था। लातीनी फ़लसफ़े जी ऐं फ़िक्र जी ॿोली शुमार थींदी आहे। पर हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त लातीनी अहिड़ी ॿोली आहे जंहिंजो दुनिया में हिकिड़ो बि ॻाल्हाईंदड़ मौजूदु न आहे। हाणे यूरोप में ज़बरदस्ती मुख़्तलिफ़ स्कूलनि जे अंदरि लातीनी खे लाज़मी तौर ते पढ़ाइण जी कोशिशि थी रही आहे, पर ज़ाहिर मुल ॿोली ज़िंदा सोली न आहे थींदी। जीअं संस्कृत आहे, संस्कृत तव्हां ॾिठो त उहा बुद्धिज़्म जी उहा ॿोली आहे, उहा हिंदू मत जी ॿोली आहे, उहा सिख मत जी ॿोली आहे, उहा ॿियनि केतिरनि ई मज़हबनि जैन मत जी ॿोली आहे। अच्छा, वेद दुनिया जा क़दीम किताब उनमें, उपनिषद उनमें, शाइरी जी अज़ीम रिवायत उनमें, तमामु हिकिड़ा कमाल जा उनमें फ़लसफ़ियाना रिवायतूं ऐं जेके आहिनि किसा ऐं नाटक मौजूदु आहिनि। पर हाणे उहा किथे आहे? हाणे उहा फ़क़ति कंहिं म्यूज़ियम में पई आहे, उहा कंहिं मख़सूस अकेडमी जे अंदरि उहा साह पई खणे ऐं तॻी रही आहे। हिकु मज़हबी रिवायत जे तौर ते अॼु माण्हू उनखे ॻाए वॼाए रहिया आहिनि, अदरवाइज़ उनजो वाहिपो ख़तमु थी चुको आहे। तंहिंजे करे असीं सम्झूं था त न मज़हब बचाए सघे थो ॿोलीअ खे, न उनखे को इल्मु ऐं फ़िक्र ऐं ॾाह बचाए सघे थी,
न उनखे को अदब जी अज़ीम रिवायत बचाए सघे थी, न ई उनखे इहा ख़ुशफ़हमी हुजणु खपे त उहा उनजा हज़ारे ऐं किरोड़े ॻाल्हाईंदड़नि ते करे उहा बची वेंदी आहे, महफ़ूज़ थी वेंदी। हिन दौर में जेके ॿोलियुनि खे ख़तरा आहिनि ऐं जहिड़ी रीति किन मख़सूस ॿोलियुनि जी साम्राज्यत या उन्हनि जो ग़लबो वधी रहियो आहे दुनिया में, जीअं अंग्रेज़ी आहे, दुनिया महिल केतिरनि ॿोलियुनि खे हुन बेड़े छॾियो आहे। अहिड़ी रीति नंढे खंड में हिंदी ऐं उर्दू जेके आहिनि उहे तेज़ीअ सां ॿियनि ॿोलियुनि खे खाई रहियूं आहिनि ऐं उन्हनि खे सोढ़ो करे रहियूं आहिनि। त मां सम्झां थो इन सॼी सूरताल जे अंदरि असांखे इंतिहाई सुजाॻ ज़हन सां इन मसइले जो को ट्रोड़ ऐं हल ॻोल्हणो पवंदो, ऐं उहो फ़क़ति हिकिड़ो ई हल आहे। उहो हल आहे त असां पंहिंजनि माण्हुनि खे सुजाॻ कयूं, उन्हनि खे जाॻायूं, उन्हनि में पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत खे उभारियूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त तव्हांजे रवैयनि ऐं सरकारी पॉलिसियुनि ऐं किन मख़सूस ॿोलियुनि जो ग़लबो तेज़ीअ सां तव्हांखे दीवार सां लॻाए रहियो आहे ऐं तव्हांजी मुहबत ई उनखे दीवार खां लॻण खां बचाए सघे थी। तंहिंजे करे असां चाहियूं था त बजाए जो असीं किताब छपायूं, सेमिनार कयूं, कॉन्फ्रेंसूं कयूं, त माण्हुनि में वञूं ऐं उन्हनि खे ॿुधायूं त उहे पंहिंजी ॿोली बाबति पंहिंजनि रवैयनि खे दुरुस्त कनि ऐं उन सां उनजो वापो वधाइनि ऐं पंहिंजनि ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हाइनि, पंहिंजनि ॿारनि खे शाह लतीफ़ जी शाइरी यादि कराइनि, पंहिंजनि ॿारनि खे अलफ़ ॿे सां उन्हनि जेका मुहबत आहे उहा पैदा कनि ऐं उन्हनि खे पंहिंजे जड़ुनि या पंहिंजे पहाड़ुनि सां उनजो रिश्तो ॻंढनि। जेकर ईअं न कंदा त उनजो समूरो विरसो जेको आहे उहो पुठिते रहिजी वेंदो ऐं हिननि जा ॿार थी सघे थो क़ाबिल थी वञनि, थी सघे थो अंग्रेज़ी पढ़ण जे करे ब्यूरोक्रेट थी वञनि, थी सघे थो साइंटिस्ट थी वञनि, पर उहे सिंधी न रहंदा। बिल्कुलु सिंधीअ जी स्वभाव आहे उहो तव्हां में तॾहिं पैदा थींदो जॾहिं तव्हां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा ऐं उन में पढ़ंदा। ऐं उन्हनि सिलसिले में हींअर ताईं डॉक्टर साहिबु जेका वॾी रंडक ॾिसूं पिया, ख़ासि तौर ते निजी स्कूल जेके आहिनि, ख़ानगी स्कूल, उन्हनि में जेको ॿोली खे न पियो पढ़ायो वञे, सो उन सिलसिले में सुठा क़दम खणो पिया ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते असांखे अव्हां जूं मुलाक़ातूं बि नज़र अचनि पियूं। उन सिलसिले में हिन मुहिम में छा पिया कयो त ही ख़ानगी स्कूल लाज़मी सिंधी पढ़ाइनि? ॾिसो, मूं अचण शर्त जेको पहिरियों कमु कयो सो ख़ानगी स्कूलनि जे मद में ई हुयो। मूं तालीम खाते खे ख़त लिखियो त सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे खे ख़ानगी स्कूलनि जी जेका रजिस्ट्रेशन जो प्रोसेस आहे उन में शामिलु कयो ऐं ख़ुदि उन्हनि जी जेका मॉनिटरिंग आहे उन में शामिलु कयो त जीअं असां कंहिं तरह सां इन ॻाल्हि खे मुमकिन बनाए सघूं, इन ॻाल्हि जी ॻोल्हा करे सघूं, इन ॻाल्हि खे जाचे सघूं त उहे सिंधी पढ़ाइनि था या न, छाकाणि त क़ाइदे मूजिबि उन्हनि खे पढ़ाइणी आहे। सरकारी तौरु उन्हनि खे लाज़मी सिंधी ॿार खे पंहिंजो लाज़मी सिंधी ऐं जेको ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहे जेको सिंध में रहे थो उनखे आसान सिंधी पढ़ाइणी आहे। हाणे हू इहो लिखी त ॾियनि था, पर हू छा था कनि त उन ते अमल नथा कनि। असांजी बदकिस्मती इहा आहे त असां पंहिंजनि ॿोलियुनि खे, इहा साॻी सूरत उर्दू जी आहे, उर्दू जे बारे में बि उन्हनि खे जेका ख़ुशफ़हमी आहे त उर्दू मिसाल पाकिस्तान जी क़ौमी ॿोली आहे या उर्दू जा एतिरा इदारा आहिनि त उहा बची वेंदी। मां सम्झां थो सिंधीअ खां वधीक ख़तरे हेठि उर्दू आहे, छाकाणि त हिकिड़ो त उनजा ॻाल्हाईंदड़ घटि आहिनि, सॼे पाकिस्तान में 7.5 न आहिनि, मथां इहो त ज़ारा ख़िला में लटकियल ॿोली आहे, ज़मीन कोन्हे हुन वटि, हुनजो को मख़सूस इलाइक़ो कोन्हे को। सिंधी पंजाबी पश्तो बलोची उहे पंहिंजे ज़मीन ते त आहिनि घटि में घटि, उन जूं किथे जड़ूं त आहिनि। तंहिंजे करे जहिड़ी रीति इहे ख़ानगी स्कूल सिंधीअ खे न पिया पढ़ाइनि तहिड़ी रीति उर्दू खे बि न पिया पढ़ाइनि, उन्हनि खे सभ खां गैर अहम बणाए हू पढ़ाए रहिया आहिनि। नतीजे में असांजो ॿार जॾहिं स्कूल मां पढ़ी अचे थो त हू हिकिड़ो सिंधीअ जो सब्जेक्ट त ॾेई थो, पेपर त ॾेई थो अचे, हिकिड़ो उर्दू जो पेपर त ॾेई अचे थो, पर हुनखे ॿई ॿोलियूं नथियूं अचनि। हू हिकिड़ो जुमिलो नथो पढ़ी सघे, हू उन ॿोलीअ में लिखियल का तहरीर नथो पढ़ी सघे। तंहिंजे करे असां इन ॻाल्हि जे लाइ तालीम खाते खे ख़त लिखियो, हिकिड़ी आला सतही गॾिजाणी थी, उन में फ़ैसिलो थियो त मॉनिटरिंग में हू शामिलु कंदा असांखे, पोइ उर्दू जो दौरो बि शामिलु कंदा हो त हू भले उर्दू ॿोली जे वापे खे चेक करे त उहा थी रही आहे न थी रही आहे, त इहा हिकिड़ी असांजी अंडरस्टैंडिंग डेवलप थी आहे। उन खां पोइ असां हिकिड़ो शिकायत मर्कज़ क़ाइमु कयो आहे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे में, ऐं सॼी सिंध मां माण्हू असांखे शिकायतूं करे रहिया आहिनि ऐं ॿुधाए रहिया आहिनि त कहिड़े स्कूल में सिंधी ॿोली नथी पढ़ाई वञे या कहिड़े स्कूल में सिंधी ॿोली पढ़ाइण ते ॻाल्हाइण ते ॿारनि ते ॾंड विधो वञे थो, या कहिड़ा स्कूल जेके उहे सिंधी ॿोलीअ खे टाइम टेबल में त शामिलु कनि था पर बुनियादी ते पढ़ाए न रहिया आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, हुननि को हिकिड़ो उस्ताद शो कयो त भई हीउ उस्ताद पढ़ाईंदो आहे, हाणे उते क्लास 1 खां वठी 10 ताईं या 10 दर्जे ताईं जिते 10 क्लास हली रहिया हुजनि, 10 दर्जा पढ़ाए वेंदा हुजनि, त हिकिड़ो उस्ताद कीअं पढ़ाईंदो? तंहिं करे हू हफ़्ते में को हिकिड़ो क्लास वठी को हिकिड़ो कोर्स पढ़ाए सम्झनि पिया त सिंधी पढ़ाए रहिया आहिनि। हाणे इहा ई उहा ख़ासि हिकिड़ी माफ़ियाई नफ़्सियात आहे, इहा हिकिड़ी उहा ठगी ऐं धोखो आहे जेको सिंधी ॿोलीअ सां ख़ानगी स्कूलनि जे अंदरि थी रहियो आहे। असां इन ठगीअ खे एक्सपोज़ करे रहिया आहियूं। ख़ानगी स्कूलनि जी जेको डायरेक्टोरेट आहे, असां ऐं हुनजे विच में राब्तो आहे मुसलसिल, असां हिक ॿिए सां गॾिजी अॻिते वधी रहिया आहियूं
ऐं उन्हनि स्कूलनि ख़िलाफ़ न रुगो ख़तो किताबत थिए पई, उनजी मॉनिटरिंग थिए पई, पर उन ख़िलाफ़ कार्रवाई थी रही आहे। सही। तव्हां ॾिसंदो त गुज़िरियल महीने ॿिनि जे अंदरि तमामु वॾा जेके स्कूल सिस्टम आहिनि उन्हनि खे ख़त लिखिया विया आहिनि तालीम खाते जे पारां, उन्हनि तरफ़ टीमूं वयूं आहिनि, उन्हनि खे इन ॻाल्हि जे लाइ पाबंद बणाइण जी कोशिशि कई पई वञे त उहे लाज़मी तौर ते सिंधी खे पढ़ाइनि ऐं हफ़्ते में को हिकिड़ो क्लास न पर घटि में घटि 4 क्लास जेके आहिनि उहे रखनि हर हिकु दर्जे लाइ। त मां सम्झां थो काफ़ी सुठी अॻुवाराई थी आहे ऐं पहिरियों दफ़ो हिकिड़ो मोमेंटम पीरियड थियो आहे, हिकिड़ो तहरीक जुड़ी रहियो आहे ऐं इहो तहरीक नतीजा तॾहिं ॾींदो जॾहिं हुन में समाज दाख़िल थींदो। ॾिसो असां जॾहिं ख़त लिखूं था, असां जॾहिं कंहिं स्कूल वटि वञूं था त उहे चवनि था बाबा जेको वालिदीन आहिनि, जेके माउ पीउ आहिनि उहे त असांखे चवनि ई नथा त असांजे ॿार खे सिंधी पढ़ायो। सही। उन्हनि जो त कॾहिं को 10 ॼणा गॾिजी कोन आया आहिनि त भई असांजे ॿार खे आसान सिंधी न पर लाज़मी सिंधी पढ़ायो। सही। हाणे इते रोल समाज जो आहे। जेकॾहिं उहो इहा लातालुकी ख़तमु न कंदो, जेकॾहिं उहो इन ॻाल्हि खे ज़िमेदारी तौर ते अख़्तियार न कंदो त यकीनन सिंधी ॿोलीअ खे तमामु वॾो ख़तरो आहे। ऐं मां सम्झां थो इहा ॻाल्हि तमामु संजीदा आहे। जीअं असांखे ख़ौफ़ आहे न त भई असांजो ॿारु जॾहिं घर मां निकिरे थो किथे खजी न वञे, किथे कंहिं जिन्सी दंगे जो शिकार न थी वञे, किथे हुन सां का ज़्यादती न थिए, किथे हू बेरहरमी जो शिकार न थिए, किथे हुनखे को माण्हू नशे पते ते न लाहे। इन खां वधीक ख़तरो मुंहिंजे ख़्याल में इहो आहे त किथे हू सिंधी ॿोली खां कटिजी न वञे। इहो ख़तरो महसूस करणो पवंदो वालिदीन खे। ऐं यादि रखे छॾियो जंहिं ॾींहुं हू सिंधी ॿोली खां कटिजी वियो ऐं उहो शाल लतीफ़ खां कटिजी वियो ऐं उहो मोहन जे दड़े खां कटिजी वियो ऐं उहो जॾहिं पंहिंजे लोक ॾाप, पंहिंजे लोक अदब, पंहिंजे क्लासिकल विरसे खां कटिजी वियो त हू हिकिड़ो क़ाबिल माण्हू मुमकिन आहे थी वञे, पर हू सिंधी माण्हू कोन रहंदो। उन में उहे क़दुर ई पैदा कोन थी सघंदा जंहिंमें पंहिंजे समाज, उनजी सकाफ़त, उनजी ॿोलीअ, उनजे माण्हुनि बाबति मोहबत वारो रवैयो, उनजे क़दुरनि खां वाक़िफ़ियत थी सघे। तंहिं करे महिरबानी करे असांजे ख़ासि तौर ते वालिदीन खे, माउ पीउ खे इनखे संजीदगीअ सां वठिणो पवंदो त हुनजो ॿारु जीअं 2000 ख़तरनि जे अंदरि साह खणी रहियो आहे तीअं हिकिड़ो वॾो ख़तरो इहो लामारा ॾेई रहियो आहे त हू पंहिंजी ॿोली खां कटिजी वेंदो ऐं हू पंहिंजी ॿोली खां कटिजी वियो त हू पंहिंजे पाड़ुनि खां कटिजी वेंदो ऐं तव्हां सम्झी सघो था जीअं वण जी का पाड़ न हुजे त ज़ाहिर उहो सुकी वेंदो आहे। सही। त डॉक्टर साहब पोइ हींअर ताईं जेके वालिदैन आहिनि, समाज जीअं अवां उथो वियो था, माण्हुनि सां मिलो था, अवां तस्वीरूं ॾिसूं पिया त वापारियुनि सां मिलो था, त रिस्पॉन्स छा आहे? हीअ जेका अवांजी जागृता मुहिम आहे, सिंधी ॿोली जी जागृता मुहिम, त वालिदैन जो रिस्पॉन्स छा आहे? स्कूलनि जो जीअं अवां ॿुधायो त जॾहिं वालिदैन वञनि ई नथा असांजे ॿारनि खे सिंधी पढ़ायो, तॾहिं हू बि ज़ाहिर आहे उनखे एतिरो नथा वठनि, पंहिंजो अहमियत नथा ॾियनि, त वालिदैन जो रवैयो कीअं आहे? सोसाइटी जो रवैयो कीअं आहे? मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं असां हिकिड़ी शुरू कई जागृता मुहिम, जंहिंखे मां त हाणे हिकिड़ी तहरीक चवां थो, ऐं हीअ बुनियादी तौर ते सिंधी ॿोलीअ सां मोहबत जी तहरीक आहे ऐं उन बाबति मोहबत जे जज़्बे खे उभारण जी तहरीक आहे, उन सां पंहिंजी वाबस्तगीअ खे वधीक पुख़्तो करण जी तहरीक आहे। छो त ॿोलियूं जेके आहिनि उहे पखियुनि खे प्यारियूं थींदियूं आहिनि, तंहिं करे इंसाननि खे त ज़रूरु प्यारियूं हुजणु खपनि ऐं उहे ईअं प्यारियूं हुजणु खपनि जीअं माण्हू खे पंहिंजा माउ पीउ प्यारा हूंदा आहिनि या माउ पीउ खे पंहिंजा ॿार प्यारा हूंदा आहिनि। तंहिं करे मां सम्झां थो सिंधी वाहिद हिन ख़िते जी क़ौम आहे जंहिंखे बंगालियुनि खां पोइ घणे मां घणी मोहबत आहे पंहिंजी ॿोली सां। ऐं इहा का ॻाल्हि कोन्हे का असां हुननि खे को मोहबत करणु सेखारियूं था, असां बुनियादी तौर ते हुननि जे अंदरि में मौजूदु मोहबत खे वधीक ज़िमेदारानो बनाइण जी कोशिशि पिया कयूं, उन में वधीक शिदत पैदा करण जी कोशिशि पिया कयूं। असां चाहियूं था त उहो जेको बाक़ी ॿिए जहान में फासी ॿियनि मसइलनि ऐं ॿियनि ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि जो शिकार थी ऐं ॿियनि ॿोलियुनि जे ग़लबे हेठि अची हू पंहिंजी ॿोलीअ खां परभरा थी रहिया आहिनि, उहा परभराई ख़तमु कनि ऐं पंहिंजी ॿोलीअ तरफ़ जेको उपराइप वारो रवैयो आहे उनखे ख़तमु कनि। तंहिं करे असां उनखे मोहबत करणु न पिया सेखारियूं, असां हुननि जे अंदरि में मौजूदु मोहबत खे वधीक पुख़्तो करण जी कोशिशि करे रहिया आहियूं। असांखे ख़बर आहे त सिंधी माण्हू पंहिंजी ॿोलीअ मां कॾहिं भत न कढंदा ऐं इहो ई यकीन आहे त सिंधी ॿोली कॾहिं मरंदी कोन, पर ज़ाहिर आहे इहो यकीन इन करे आहे त अञा ताईं असां पंहिंजी ॿोली मां हथु न आहे कढियो, पर जेतिरा घणा ख़तरा आहिनि, जेतिरो घणो धारनि ॿोलियुनि जो ग़लबो वधी रहियो आहे, जहिड़ी रीति असांजा रवाया असांजी ॿोलीअ खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि, इहो ख़तरो वधी बि सघे थो। ऐं जॾहिं वधंदो त पोइ जॾहिं मूं सवेर ज़िक्र कयो त संस्कृत मज़हबी ॿोली हूंदे मरी वई ऐं लातीनी जेका आहे उहा यूरोप जी तमामु वॾी ऐं अज़ीम ॿोली हूंदे मरी वई, त पोइ असां इहा ख़ुशफ़हमी छो पालियूं त असांजी ॿोली मरी नथी सघे। यूनेस्को तव्हांखे ख़बर आहे त 2019 में हिकु रिपोर्ट जारी कई त हिन वक़्तु दुनिया में कई 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं ऐं ईंदड़ 80 सालनि में 3000 ॿोलियूं मरी वेंदियूं। सही।
अच्छा, ख़ुदा करे त उन्हनि में सिंधी ॿोली न हुजे, पर इहो ख़तरो तव्हांखे ख़बर आहे, इहा ॻणती अॼु खां 50-60 साल पहिरीं नारायण श्याम ज़ाहिर कई बिल्कुलु त अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। हाणे जेका 50-60 साल पहिरीं जेका नारायण श्याम ॻणती ज़ाहिर कई, उहा ॻणती वधी रही आहे, बिल्कुलु उनखे घटाइणो आहे। सही। अच्छा डॉक्टर साहब, इते ई अव्हांखां इहो बि सम्झणु चाहियूं, जीअं वालदेन ज़ाहिर दिलचस्पी ॾेखारीनि, वरी उस्तादनि जी सिख्या वॾो मसइलो आहे। सो इहे बि इतला आहिनि, तव्हां उस्तादनि जी सिख्या लाइ कराची, सखर या हैदराबाद में के मर्कज़ बि क़ाइमु करणु वञो पिया, उन सिलसिले में असांखे ॿुधाइजो। ऐं गॾोगॾु हिकिड़ो ॿियो मसइलो अहम आहे त जेकॾहिं ॾिसूं था वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, जीअं सिंध मदरसा यूनिवर्सिटी जो नालो ई सिंध सां आहे, उते सिंधी डिपार्टमेंट कोन्हे। ॿियनि खोड़ वॾियुनि यूनिवर्सिटियुनि में सिंधी डिपार्टमेंट जिते हुआ या त ख़तमु कया विया, किथे आहिनि ई कोन। उन ते बि ॻाल्हाइजो ज़रूरु। ऐं ॿोली बिल जेको अञा ताईं स्टैंडिंग कमेटी जी नज़र थियल आहे, उते रुकियो पियो आहे। मादरी ॿोलियुनि वारो जेको बिल आहे, उहो बि अॻिते न पियो वधे। सो इहे टे मामला अहम आहिनि, उन ते जेकॾहिं मुख़्तसिर ॻाल्हायो, असां टाइम बि घटि आहे। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां वटि उस्ताद त आहिनि, मिसाल ख़ानगी स्कूलनि में नाले मात्र, पर उन्हनि जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त उनजी तरबियत न आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त उन में अक्सर उहे आहिनि जेके MA सिंधी न आहिनि। ऐं सिंधी या उर्दू बाबति थुले लेखे रवैयो इहो आहे त जेको उस्ताद कुझु नथो पढ़ाए सघे, हुनखे चवंदा आहिनि तूं वञी सिंधी जो क्लास वठि। सही। त पढ़ाइण ऐं ख़ासि तौर ते का बि ॿोली पढ़ाइण हिकिड़ो इल्मी कमु आहे, हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जंहिंजे बारे में तरबियत जो हुजणु ज़रूरी आहे। हाणे उहा तरबियत न ख़ानगी स्कूल थो कराए, ऐं न जंहिं इंस्टीट्यूट या इदारे मां उहो पढ़ी आयो आहे उनजी कराई आहे। हे ईअं ई आहे जीअं सिंधी मीडिया में जॾहिं को माण्हू MA करे या BA करे यूनिवर्सिटियुनि मां निकिरंदो आहे ऐं बेरोज़गारी में जे हू पंहिंजो सहाफ़त शुरू कंदो आहे, त ख़ानगी स्कूलनि में पढ़ाईंदड़ उस्ताद बिल्कुलु बेरोज़गारी जे नतीजे में पढ़ाए रहिया आहिनि। उस्ताद जे प्रोफेशन खे हिकिड़े पेशे तौरु अख़्तियार न पिया कनि। सबबु इहो आहे त उनजी का तरबियत कोन्हे का, हिकिड़ो त पघारूं बि तमामु घटि आहिनि, मथां इहो तरबियत कोन्हे का। तंहिं करे सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे तालीम खाते सां गॾिजी उन्हनि जी तरबियत जो हिकिड़ो पूरो कोर्स डिज़ाइन कयो आहे। 1 महीने जो कोर्स हूंदो, जेको असां कराची, हैदराबाद, सखर में हिकु वक़्तु शुरू कंदासीं, ऐं उहो तमामु जल्द शुरू कंदासीं। उनजो असां कोर्स ते कमु करे रहिया आहियूं। ऐं उहे जेके सिंधी ॿोली सिख्या मर्कज़ हूंदा या सिंधी लैंग्वेज सेंटर हूंदा, उन्हनि जो बुनियादी मक़सदु इहो हूंदो त हर हिकु इलाइक़े में जेके ख़ानगी स्कूल पंहिंजो पढ़ाए रहिया आहिनि, उते उन्हनि स्कूलनि जे अंदरि जेके सिंधी पढ़ाईंदड़ उस्ताद आहे, उहे उहो सर्टिफिकेट कोर्स कनि। ऐं तालीम खाते कमिटमेंट कई आहे, उन वाइदो कयो आहे त हू इनखे ऑफिशियल कंदा, सरकारी तौर ते मुमकिन बणाईंदा त को बि जेको गैर तरबियत याफ़्ता आहे उस्ताद उहो न पढ़ाए सिंधी, ऐं घटि में घटि MA ज़रूरु हुजे जेको सिंधी पढ़ाए। त अगरि हिकिड़ी इहा असां कोशिशि कई आहे, ऐं इनशाअल्लाह हिन जा बहितर नतीजा मिलंदा। तव्हांजी जेका ॿी ॻाल्हि आहे उहा आहे सिंधी ॿोली जे बिल जे हवाले सां। ॾिसो, इहो पाकिस्तान ठहण खां वठी मामिलो जेको ॿोलियुनि जो आहे, इहो नज़रअंदाज कयो वियो आहे। तोड़े जो पहिरें ॾींहं खां वठी ॿोली जो सवाल उथंदो रहियो आहे, ऐं हिनखे पहिरीं बगालियनि उथारियो, ऐं उन खां पोइ उहो मुसलसल नज़रअंदाज कयो वियो आहे ऐं पुठियो पोयां उछलायो वियो आहे। इन मसइले खे हल करणो पवंदो। ऐं मुंहिंजो त मुतालबो आहे त इन ते ॿोली कमीशन ठहणु खपे, इन ते ॿोली बाबति का पॉलिसी साज़दारो ठहणु खपे जेको इन्हनि मसइलनि खे हल करे। छाकाणि त जेसीं ताईं हितां जे असुलोकनि माण्हुनि जे ॿोलियुनि खे इज़त न ॾिनी वेंदी, उन्हनि खे उन्हनि जे अहमियत मुताबिक़ उन्हनि खे जाइ न मिलंदी, जेसीं ताईं उन्हनि जी शनाख़्त खे महफ़ूज़ न कयो वेंदो, प्रोटेक्ट न कयो वेंदो, तेसीं ताईं इहे जेके अंदरूनी इख़्तिलाफ़ ऐं तकरार आहिनि, इहे कॾहिं बि आसानी सां हल न थींदा। डॉक्टर साहब, हिते ज़िमनी नंढड़ो हिकिड़ो सवाल जेको इहो आम तासुर ॾिनो वञो आहे त जेकॾहिं मादरी ॿोलियूं ही जेके आहिनि, सिंधी समेत ॿियूं, उन्हनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो, त मे बी उर्दू खे को ख़तरो थींदो। छा उर्दू खे ख़तरो थींदो या उर्दू अञा वधीक स्ट्रांग थींदी, उनखे अञा वधीक हथी मिलंदी? मां सम्झां थो कॾहिं ख़तरो कोन थींदो। का बि ॿोली ॿी ॿोलीअ खे नुक़सान पहुचाइण जी बुनियाद ते इज़त या सुञाणप हासिल नथी करे सघे। तंहिंजे करे उर्दूअ जा जेके ॻाल्हाईंदड़ आहिनि, असां केतिरी बि कोशिशि कयूं त उर्दू कोन छॾींदा। ऐं जेको उर्दूअ जा बुनियादी हक़ आहिनि हिकु ॿोलीअ तौरु इन मुल्क जे अंदरि, जेके मिसाल तौरु उहा राब्ते जी ॿोली आहे, मिसाल तौरु उहा केतिरनि हंधनि ते सरकारी लिख पढ़ जी ॿोली आहे, केतिरनि हवालनि खां उहा मीडिया जी ॿोली आहे। तंहिं करे हुनजी जेका इहा हैसियत आहे उहा कॾहिं बि ख़तमु कोन थींदी। असल मामिलो इहो आहे त उर्दूअ खे एतिरो घणो स्पेस मिलण जे करे जेके ॿियूं असलोकियूं ॿोलियूं आहिनि उहे सोढ़ियूं थी रहियूं आहिनि, उन्हनि जा पर जेके उहे कटिया पिया वञनि, उन्हनि खे महदूद कयो पियो वञे। तंहिं करे असां सम्झूं था जॾहिं क़ौमी ॿोली जो दर्जो मिलंदो उन्हनि ॿोलियुनि खे, त उन्हनि जे लाइ इदारा ठहंदा, उन्हनि जा जेके
बुनियादी सुञाणप जा हक़ आहिनि उहे बहाल थींदा, उहे ॿोलियूं वापे में ईंदियूं, उहे मार्केट में ॿोलियूं बणबियूं ऐं उन्हनि खे बचाइण तमामु ज़रूरी आहे। यूनेस्को सालनि खां वठी इहा ॻाल्हि बार बार करे रहियो आहे त जंहिं ॿोली जा 10 बि ॻाल्हाईंदड़ आहिनि उहा ॿोली बचणु खपे, महफ़ूज़ थियणु खपे, छाकाणि त उहा असांजो हेरिटेज आहे, उहा असांजो विरसो आहे। असां कहिड़ी रविश अख़्तियार कई आहे? दुनिया में केतिरा ई मुल्क आहिनि जिते जेकॾहिं 10,000 ॻाल्हाईंदड़ आहिनि कंहिं ॿोलीअ जा त उहा बि क़ौमी ॿोली आहे ऐं उनखे उहे साॻिया हक़ हासिल आहिनि जेके 2 लख ॻाल्हाईंदड़नि खे। त पोइ असां छो इहा हिकिड़ी जेका घणरंगाई आहे या जेका हिकिड़ी वर्सटिलिटी आहे ॿोलियुनि जी उनखे कुचलण जे पुठियां पिया लहूं। मां सम्झां थो इहा जेका घणरंगाई आहे इहा कुदरत जी नेमत आहे ऐं हिन ख़िते ते माना अलाह जी महिरबानी आहे त हुन में एतिरियूं ॿोलियूं आहिनि, 70 जे लॻभॻि पाकिस्तान में ॿोलियूं आहिनि। उन घणरंगाईअ खे महफ़ूज़ करणु खपे, उन घणरंगाई खे क़बूल करणु खपे, उनखे मोहबत जे अक्सां ॾिसणु खपे। उन में कुचलण वारी रविश जेका आहे उहा मुनासिब न आहे। सही। सिंधी डिपार्टमेंट्स वारो मुंहिंजो आख़िरी सुवाल हो, उन ते पाण ॻाल्हायूं त पोइ वरी असां ब्रेक ॾांहुं वेंदासीं। डॉक्टर साहिबु, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में जेके सिंधी डिपार्टमेंट न आहिनि क़ाइमु थियल या जेके हुआ उहे बंदि कया विया आहिनि, उन ते बि ज़रूरु इहो जेको मसइलो आहे इहो घणो करे कराची यूनिवर्सिटी जे अंदरि आहे ऐं उहा जेका लियारी यूनिवर्सिटी ठही आहे या जेका सिंध मदरसतुल इस्लाम आहे उन में हिन वक़्त ताईं सिंधी शुबा क़ाइमु न आहिनि कया विया। जेतोणीकि उहे यूनिवर्सिटी सिंध में आहिनि उन्हनि में पढ़ंदड़ शागिर्दनि जी अक्सरियत सिंधी आहे ऐं कराची सिंध जे गादी जो हंधि आहे उते क़ाइमु थियल यूनिवर्सिटीअ में जेकॾहिं ॿियनि ॿोलियुनि जा के शोबा क़ाइमु थी सघनि था त सिंधीअ खे उतां बेदख़ल करणु बिल्कुलु बि नामुनासिब रविश आहे। मां सम्झां थो न रुॻो उन्हनि यूनिवर्सिटियुनि जा वाइस चांसलर पर सिंध हुकूमत खे हिन सिलसिले में अख़बराई करणु खपे ऐं उते उन्हनि शोबनि जे क़याम जे लाइ माना न रुॻो इहो त उन्हनि यूनिवर्सिटियुनि खे चवणु खपे पर उन में असेंबली में बिल अचणु खपे ऐं उन जे लाइ जेके क़ानूनी तक़ाज़ा उन पूरी थियणु खपनि त उते सिंधीअ जा न रुॻो शुबा क़ाइमु थियनि पर उते हिकिड़ी मयारी फैकल्टी या मयारी उस्ताद मुक़ररु थियनि त जीअं सिंधी ॿोली जी जेका इहा मशाल आहे इहा ॿरंदी रहे ऐं असां पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजे नए नस्ल में मुंतक़िल करे सघूं। सही, तमामु घणी महिरबानी आहे डॉक्टर इसाक समझो साहिबु, ऐं असांखे टाइम ॾिनो ऐं इनशाला ईंदड़ ॾींहंनि में पाण उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं, छाकाणि त हीअ रुॻो हिकिड़े इदारे जी ज़िम्मेवारी न आहे, रुॻो गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी न आहे, मीडिया जे इदारनि जी बि इहा ज़िम्मेवारी बणिजे थी ऐं समाज जे हर फ़र्द जी इहा ज़िम्मेवारी थिए थी त हू पंहिंजी ॿोली जे बचाव लाइ अॻिते अचे, आवाज़ु उथारे, न रुॻो एतिरो पर पंहिंजनि ॿारनि ते ध्यानु ॾिए त हू ॿियनि ॿोलियुनि सां गॾोगॾु पंहिंजी ॿोली बि सिखनि ऐं उहा ज़रूरु लिखनि, पढ़नि ऐं ॻाल्हाइनि ऐं इहा असां सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे जेका असांखे अदा करणी पवंदी। सो नज़ीर हिते वक़्तु थिए पियो मुख़्तसर ब्रेक जो, असीं ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकिड़ो ॿियो इंतिहाई अहम मामिलो अॼुकल्ह आहे, सोशल मीडिया ते तमामु घणो उन ते ॻाल्हायो वञे थो, लिखियो वञे थो, सिंधी अदबी बोर्ड जेको आहे इंतिहाई क़दीम इदारो सिंध जो ऐं उन मंझां जेको उनजो क़दीम लोगो हो उनखे हटायो वियो आहे, जेको मोहन जे दड़े जी मोहर यानी ढगे वारो जेको लोगो आहे उनखे हटायो वियो आहे। उन ते काफ़ी जेके आहिनि ख़दशा ज़ाहिर कया पिया वञनि सिंध जे अदीबनि तरफ़ां, दानिशुरनि तरफ़ां, पाण उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ।